अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नून लीग विराट सीट केस जी जोड़ियल कमीशन ते एतराज़ वारे छॾिया। मरियम नवाज़ चयो आहे त जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद चूंडियल वज़ीर आज़म ख़िलाफ़ साज़िश जो हिसो हुयो। अज़मत सईद इनकार न कयो त असां घणियूं शयूं साम्हूं आणींदासीं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त अज़मत सईद ज़ाती तौर ते असर अंदाज़ थी नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ व्हाट्सएप JIT ठहिराई। ज़ाती पसंद नापसंद जे बुनियाद ते मेंबर्स खे बि शामिल करायो। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश कंदड़ पाण बेनकाब थी रहिया आहिनि। बेफ़िक्र रहो, अपोज़िशन को बि मसइलो नाहे। विराट सीट मामले ते कमीशन जोड़े छॾियो। सरेमहल ऐं हुदैबिया पेपर मिल्स जी बि जांच थींदी। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त PTM अमली तौर ते ख़तम थी चुकी आहे। PTI खे फंडिंग केस में फासाइण इलेक्शन कमीशन में पाण फासी पिया आहिनि। वज़ीर आज़म जे सदारत हेठि पार्लियामानी पार्टीअ जे इजलास में सेनेट चूंडूं ओपन बैलेट कराइण लाइ आइनी तरमीम आणण जो बि फ़ैसिलो कयो। हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी रिथ बाबति बिलावल वटि नंबर पूरा आहिनि त शो करे। बेइतमादी रिथ वारी तजवीज़ ते PDM इजलास में गौर कयो वेंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब में इन हाउस तब्दीलीअ जे हक़ में न आहियूं। PTI पंहिंजी नाअहलीअ सबबि लुढ़ी वेंदी, हिननि खे सियासी शहीद थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ PDM जी तबाहीअ जो ज़िम्मेवार मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो खे करार ॾेई छॾियो। शिबली फराज़ चयो आहे त सियासत अहलियत बदिरां ख़ानदानी बुनियाद ते कई वेंदी त उन जो हशर अहिड़ो ई थींदो जेको PDM जो थियो आहे। PDM इताद जी बर्बादीअ जो ज़िम्मेवार सैकड़ाट सियासतदान आहिनि। PDM मुतहद ऐं मुतफ़िक़ आहे। अफ़वाह पखेड़ींदड़ निंड पियल आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त अपोज़िशन जी तहरीक मक़सद तरफ़ वधी रही आहे। 4 फ़रवरीअ ते PDM जे सरबराहीअ में इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा। पीपल्स पार्टीअ जी शाज़िया मरीअ चयो आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त हुकूमत 11,000 अरब रुपयनि जो कर्ज़ वरितो पर हिकु सिर बि नाहे लॻाई। इमरान खान क़ौमी असासन खे गिरवी रखण बदिरां बनी ॻाल्हा वारो घर गिरवी रखे कर्ज़ वठे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में पेशीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे एहसन इक़बाल चयो त साबित थी वियो त इमरान खान जी सियासत कूड़ ते ॿधल हुई। अपोज़िशन अॻवाननि ख़िलाफ़ बोगिस रेफरेंस दाख़िल कराए किरदार कुशी कई पई वञे। जिते PTI जो नालो अचे थो उते नेब अखियुनि ते पटियूं ॿधी छॾे थी। कराचीअ खे सिंध हुकूमत जे रहम ते नथा छॾे सघूं। सूबाई हुकूमत साथ ॾिए या न, असां शहर बाबति पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान जो पार्लियामानी पार्टीअ जे इजलास खे ख़िताब। इजलास में कराचीअ मां चूंडियल नुमाइंदनि जूं शहर में तरक़ियाती कम न थियण जूं शिकायतूं। सिंध जे 3 वॾियुनि इस्पतालुनि जिनाह NICVD ऐं NICH बि वफ़ाक़ ॾांहुं मुंतक़िलीअ बाबति कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो। स्कार्प कॉलोनी नौशर फिरोज़ में जज साहब AC नौशर फिरोज़ ऐं एंटी एनक्रोचमेंट फोर्स जो विज़िट। जाइज़ो वरितो वियो। सरकारी क्वार्टरनि में रहंदड़ पुछा कई वई ऐं इंजीनियर पारां केतिरा ई कब्ज़ा ख़तमु कराया विया। माण्हुनि में ताव पकड़िजी वियो। रईस अली खान बिरोईअ जे वॾे पुट इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत रईस मोहम्मद शरीफ़ बिरोईअ जी ओचितो वफ़ात ते आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी उहिदेदारनि सदर मीर अमानुल्लाह बिरोई, सरपरस्त हिदायतुल्लाह बिरोई, प्रेस सेक्रेटरी कादिर बख्श बिरोई, अब्दुल जब्बार बिरोई, एडवोकेट अमीर अली, एडवोकेट अली नवाज़, हाजी मुश्ताक अहमद, रईस बरकत अली ऐं ॿियनि संदसि भाउ उस्ताद गुलाम अकबर बिरोईअ सां ताज़ियत कंदे दुआ कई त अल्लाह ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। 8 अडमोरी शहर ऐं भर पासे में लोड शेडिंग जो आज़ार। बिजलीअ ते हलंदड़ मशीनूं बंदि हुअण सबबि सवे मज़दूर बेरोज़गार। 12 खां 20 कलाक बिजली बंदि हुअण सबबि कारोबार दरहम बरहम। वापडा पारां लोड शेडिंग बावजूदि ॻाढ़ा बिल ऐं डिटेक्शन बिल मोकिलण बदस्तूर जारी। सॼी राति वापडा पारां ॼाणी वाणी लिंकूं लाहिण सबबि लाइट ते हलंदड़ शयूं डिम लाइट हुअण सबबि न थियूं हलनि। जंहिं ते उतां जे सियासी समाजी ऐं मज़हबी अॻवाननि चीफ एस्को खां मुतालबो कयो आहे त 8 अडमोरी ऐं भर पासे में लोड शेडिंग जो ख़ात्मो आणण ऐं डिटेक्शन ऐं ॻाढ़ा बिल मोकिलण बंदि कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। प्रेम यूनियन नवाबशाह जे मज़दूरनि पारां रेलवे पुलिस जे ASI अरशद नवाज़ ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब अॻियां अली मुराद ज़रदारी, हादी बख्श ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त रेलवे पुलिस जो ASI अरशद नवाज़ जेको असांजे मज़दूर मोहम्मद नवाज़ खे रेलवे जो काठु ऐं सरियो न ॾियण था सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाए सिविल कपड़नि में गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो हुयो। जंहिंखे 3 ॾींहनि खां तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त
मज़दूर खे जल्द आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में समूरे मुल्क में एहतजाज कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र हिफ़ाज़ती टुकनि वारे कम जो जाइज़ो वठण लाइ नवाबशाह जे यूसी 3 गुलाम रसूल शाह कॉलोनी म्यूनिसिपल डिस्पेंसरी समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ API सेंटरनि जो दौरो कयो। सेंट्रल सेक्रेटरीट में मरकज़ी सीनियर नायब सदर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इरशाद दाद सां PTI सिंध जे सीनियर रहनुमा ऐं साबिक़ वफ़ाक़ी सेक्रेटरी गुल मोहम्मद रिंद ऐं ॿियनि मुलाक़ात कई। मुलाक़ात में सिंध जे सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवठ पिणु कई। जाफ़राबाद आॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार फ़तेह अली ख़ान उमराणीअ जे भाउ सरदार ज़ादा बाबा गुलाम रसूल उमराणीअ जे चाचे मीर सरफराज़ उमराणीअ जी ओचितो वफ़ात थी, जंहिं ते ॾुख जो इज़हार कंदे हाजी अब्दुल कादिर उमराणी, बशीर अहमद उमराणी, रईस गुलाम मोहम्मद उमराणी, मीर खादिम हुसैन उमराणी, पुलिस ऑफिसर जान मोहम्मद उमराणी, शेब अली उमराणी, वाइस प्रेसिडेंट नेशनल बैंक हाजी M इकबाल उमराणी, पीपल्स पार्टीअ जे मरकज़ी अॻवान अमीर बख्श उमराणी, हाजी खान उमराणी ऐं इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं उमराणी बिरादरीअ जे अहम शख़्सियतुनि ॾुख जो इज़हार कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।